अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। जोहीअ खां पेश आहे KTV जे कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी रिपोर्ट। सिंधी अदबी संगत शाख जोहीअ जी ॿी दस्तूरी गॾजाणी अॼु बरोज़ आचर 6 फरवरी 2022 ते घायल लगारीअ जे सदारत थी गुज़री, जंहिंमें हेठियनि दोस्तनि शिरकत कई ऐं पंहिंजूं तकलीफ़ूं इस्लाही रायनि लाइ पेश कयूं। खलील आरिफ सूमरो, लियाकत अली, आस बबर, उदास लुंड, मुर्तज़ा जमाली, मीर बलोच, रफ़ीक बलोच, बाजी खान लगारी, मीर मोहरम लगारी, अयूब अलस्ती, काफ़ज़ेन खोसो, घायल लगारी, साईं बख्श रिंद जी वरसी ऐं ताज़ो छपियल कहाणियुनि जे किताब बतीअ जी वट जी महूरत 22 फरवरी ते कराइण बाबति गौर वीचार कयो।